वेलकम बैक नाज़रीन। वाक़े चिलार मागा कंदासीं चिलार जो ॻोठ फुलजी जो तड़वासी वारिस नोड़ी 6 सालनि खां प्रिस्टार बीमारी में मुब्तला थी वियो आहे। संदसि कंहिं बि सार न लधी आहे। सोशल मीडिया ज़रिए हयाती बचाइण लाइ चूंडियल नुमाइंदनि ऐं मसीहा माण्हुनि खां मदद जी अपील कई वई। संदसि वॾो भाउ फताह मोहम्मद पुट मिस्ट्री नोड़ी लाॾाणो करे वियो। वाज़िर त कुझु महीना अॻु फताह मोहम्मद जो पुट सुलेमान नोड़ी रोड हादसे में फौत थियो हो। ग़रीब फौरियत जे घर में को बि कमाइण वारो नाहे। वसवारनि खे मदद जी अपील कई वई आहे। चिलार मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया। चिलार जे ॻोठ फुलजी जो तड़वासी वारिस नोड़ी 6 सालनि खां प्रिस्टार बीमारी में मुब्तला थी वियो आहे। संदसि कंहिं बि सार न लधी आहे। सोशल मीडिया ज़रिए हयाती बचाइण लाइ चूंडियल नुमाइंदनि ऐं मसीहा माण्हुनि खां मदद जी अपील कई वई आहे। संदसि वॾो भाउ फतेह मोहम्मद पुट मिस्ट्री नोड़ी लाॾाणो करे वियो। वाज़िर त कुझु महीना अॻु फतेह मोहम्मद जो पुट सुलेमान नोड़ी रोड हादसे में फौत थियो हो। ग़रीब फौरियत जे घर में को बि कमाइण वारो नाहे। वसवारनि खे मदद जी अपील कई वई आहे। चिलार जे ॻोठ फुलजी जो तड़वासी वारिस नोड़ी 6 सालनि खां प्रिस्टार बीमारी में मुब्तला थी वियो आहे। संदसि कंहिं बि सार न लधी आहे। सोशल मीडिया ज़रिए हयाती बचाइण लाइ चूंडियल नुमाइंदनि ऐं मसीहा माण्हुनि खां मदद जी अपील कई वई आहे। संदसि वॾो भाउ फतेह मोहम्मद पुट मिस्ट्री नोड़ी लाॾाणो करे वियो। वाज़िर त कुझु महीना अॻु फतेह मोहम्मद जो पुट सुलेमान नोड़ी रोड हादसे में फौत थियो हो। ग़रीब फौरियत जे घर में को बि कमाइण वारो नाहे। वसवारनि खे मदद जी अपील कई वई आहे। ख़बर आवाज़ चिलार मां शेयर कई पिया। चिलार जे ॻोठ फुलजी जो तड़वासी वारिस नोड़ी 6 सालनि खां प्रिस्टार बीमारी में मुब्तला थी वियो आहे। संदसि कंहिं बि सार न लधी आहे। सोशल मीडिया ज़रिए हयाती बचाइण लाइ चूंडियल नुमाइंदनि ऐं मसीहा माण्हुनि खां मदद जी अपील कई वई आहे। संदसि वॾो भाउ फतेह मोहम्मद पुट मिस्ट्री नोड़ी लाॾाणो करे वियो। वाज़िर त कुझु महीना अॻु फतेह मोहम्मद जो पुट सुलेमान नोड़ी रोड हादसे में फौत थियो हो। ग़रीब फौरियत जे घर में को बि कमाइण वारो नाहे। वसवारनि खे मदद जी अपील कई वई आहे। सोशल मीडिया ज़रिए हयाती बचाइण लाइ चूंडियल नुमाइंदनि ऐं मसीहा माण्हुनि खां मदद जी अपील कई वई आहे। संदसि वॾो भाउ फतेह मोहम्मद पुट मिस्ट्री नोड़ी लाॾाणो करे वियो। वाज़िर त कुझु महीना अॻु फतेह मोहम्मद जो पुट सुलेमान नोड़ी रोड हादसे में फौत थियो हो। ग़रीब फौरियत जे घर में को बि कमाइण वारो नाहे। वसवारनि खे मदद जी अपील कई वई आहे।